कराचीअ में बिज़नेस रोड चौक जे वेझो हिकु बाग़ जंहिंजो नालो पाकिस्तान ठहण खां अॻु राम बाग़ हो। पाकिस्तान जे क़याम खां पोइ जॾहिं कराचीअ जे रोडनि रस्तनि ऐं जायुनि जा नाला बदिलाया विया तॾहिं उनखे आराम बाग़ जे नाले सां मंसूब कयो वियो। 1952 ईस्वी में मुस्लिम लीगी अॻुवाण सरदार अब्दुल रब निश्तर आराम बाग़ मस्जिद जो बुनियाद रखियो, जिते हर साल मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुलूस अची ख़त्म थींदो हो। मस्जिद ठहण खां पोइ हिते दारुल उलूम मज़रिया मदरसो क़ाइमु थियो, जिते हर साल 200 शागिर्द इल्म हासिल कंदा हुआ। मस्जिद सां गॾु औक़ाफ़ खाते जी आफ़िस आहे, जेका मस्जिद ऐं मदरसे जी सार संभाल लहंदी आहे। हिन मस्जिद खे ॾिसण लाइ मुल्की ऐं गैर मुल्की सयाह ईंदा आहिनि। रमज़ानुल मुबारक में हिन मस्जिद में मुख़्तलिफ़ तारीख़नि में ख़त्मे क़ुरान शरीफ़ जूं मजलिसूं थींदियूं आहिनि। हींअर पुराणे मदरसे जी जाइ ते मस्जिद जे अहाते में दारुल उलूम मदनी क़ाइमु कयो वियो आहे, जिते सभई शागिर्द दीनी तालीम हासिल कंदा आहिनि।